नज़ीनवा खे आगाही ॾींदा हलूं। सिंध हाई कोर्ट सखर बेंच गंबट में शिवा मंदिर जे ठहंदड़ 6 दुकाननि वारो कमु रोकण जो हुकुम ॾेई छॾियो आहे, जंहिंजो स्टे ऑर्डर बि जारी कयो वियो आहे। ख़बर मां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे, सिंध हाई कोर्ट सखर बेंच में हिंदू पंचायत गंबट जे अॻूणे मुखी राजकुमार जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। सिंध हाई कोर्ट सखर बेंच गंबट में शिवा मंदिर जे ठहंदड़ 6 दुकाननि वारो कमु रोकण जो हुकुम ॾेई छॾियो आहे, जंहिंजो स्टे ऑर्डर जारी कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सखर मां शाहिद चन्ना खां। जी शाहिद, आगाही ॾिजो। बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सखर बेंच गंबट में शिवा मंदिर जे ठहंदड़ 6 दुकान वारो कमु रोकण जो हुकुम ॾींदे स्टे ऑर्डर जारी करे छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में हिंदू पंचायत गंबट जे अॻूणे मुखी राजकुमार जी दरख़्वास्त ते जेका आहे जस्टिस मोहम्मद फैसल कमाल आलिम ऐं जस्टिस अमजद फतो ॿुधणी कई आहे। दरख़्वास्त गुज़ार पंहिंजे वकील मार्फत दरख़्वास्त जो मौक़ुफ़ ज़ाहिर कियो आहे त गंबट में शिवा मंदिर जी मौजूदा पंचायत 6 दुकाननि गैर क़ानूनी ठहिराए रही आहे, उनखे रोकियो वञे। अदालत गंबट में शिवा मंदिर जे 6 दुकान ठाहिण वारो कमु फौरी रोकण लाइ स्टे ऑर्डर जारी कंदे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे डीजी ऐं धुर ॼाणायल ज़ाती हैसियत में 23 फरवरी ते उन्हनि सभिनी खे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।